नबीद ही अलमेरान कॉटन फैक्ट्री आहे, उन भरिसां एक्सीडेंट थियो आहे पुलिस वैन जो एक्सीडेंट थियो। पुलिस वैन तकरीबन सब तबाह थी वई आहे। तव्हांखे ॾेखारियां थो पियो, हीउ ॾिसो पुलिस वैन जो मोबाइल जो एक्सीडेंट थियो आहे। पुलिस वारा बि ज़ख़्मी आहिनि ऐं पुलिस तमामु ख़तरनाक एक्सीडेंट थियो आहे। हिन में जेको आहे ज़ख़्मी आहिनि 6 ॼणा, ठीकु आहे, थोरो हेठि कजोसि। 6 ॼणा ज़ख़्मी आहिनि, हिकिड़ो एक्सपायर थी वियो आहे ऐं हीउ थियो आहे सांगड़ खां शहदादपुर रोड ते। का इंफॉर्मेशन हुई पुलिस खे, उन हवाले सां ई गाॾी हुन जे पोयां हुई। हुन में अॻियां मोटरसाइकिल आयो आहे, मोटरसाइकिल जे अचण सां गाॾी कल्टी थी वई आहे। अच्छा, नालनि जी त ख़बर पइजी सघे केरु किथां जा रहवासी आहे? नाला तव्हांखे डिटेल ॾियूं था। अच्छा, पुलिस मोबाइल किथे जी आहे? पुलिस जी मोबाइल उहे ई कल्टी थी आहे, नवाब शाह जी।